सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। बॉम्बे में हुयो सालगिरह एनिवर्सरी असां सभु कंदा आहियूं। कॾहिं बर्थडे कंदा आहियूं, कॾहिं एनिवर्सरी कंदा आहियूं, कॾहिं कोई बि मल्हाईंदा आहियूं, कंहिं ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं पंहिंजे जीवन में जेको हूंदो आहे। कॾहिं नाम जी सालगिरह कंदा आहियूं। असां सभु कुझु न कुझु कंदा आहियूं। पर मां बाबे में हुयो, ॾाढी सुठी चीज़ हुई। हिकिड़ो शख़्स पंहिंजी संगत सां गॾु आयो। वो पंहिंजी 25 सालगिरह करणु आयो। उन 25 सालगिरह कई ऐं जेका मुंहिंजी 25 सालगिरह हुई उहा हुई 25 साल अॻु जॾहिं मुंहिंजो पहिरियों दफ़ो वास्तो पियो मां ॿुधायमि त सत्संग ॿुधो मां तव्हांजो, तो उन वक़्तु पहिरियों 25 साल अॻु चयो भाई एक शर्त में खेलूंगी, प्यार प्यार की बाजी, जीतू तो तुझे पाऊं, हारू तो पिया तेरी। सॼो हिते ॻाल्हायो। उनखे अॼु 25 साल थिया। अॼु उनखां अॻु में मुंहिंजी ज़िंदगी जेका बि हुई, कॾहिं तनाव, टेंशन, परेशानी, क्रोध, कारोबार हुयो, सभु कुझु हुयो। लेकिन 25 साल में जेको अॻो सत्संग ॿुधो, उहा चीज़ मां पंहिंजे दिलि में अपनाए छॾी। भई जेको ई मां कमु करां, जेको ई तव्हां चयो, बसि उन सच साईं जो हुकुम सम्झी चङो आहे त मालिक तुंहिंजी रहमत आहे, आसीस आहे, सभु तुंहिंजे करे, मूंखे कोई वॾाई आहे ई न। ऐं जेकॾहिं काॾे हारियो आहे त मालिक मां तुंहिंजी आहे, पाण संभाल, सभु कुझु तूं ई आहे। जेको बि आहे मां ॿिन्ही हालतुनि में पंहिंजो पाण खे मालिक खे ॾेई छॾियो। ऐं उनखां बाद अॼु मुंहिंजो घर हुजे, परिवार हुजे, मां पाण हुजां, कारोबार हुजे, असां सभु एतिरो ख़ुशि हुजो। असांजो घर हिकिड़ो स्वर्ग आहे। असां सभु संसार में ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं, ॾाढा बहितर रहंदा आहियूं। तंहिंजे करे असां उन 25 सालनि में लफ़्ज़ खे, सत्संग खे संभाले करे रखियो आहे। सो 25 सालगिरह खणी करे मल्हाइण करे आया, सभु हुते मिलण आया। सो हक़ीक़त में असां में वॾे वॾे कमाल जी चीज़, ॾाढी सुठी चीज़। भई 25 साल असां हुते अमल कयो आहे ऐं असांजी ज़िंदगी बदिली आहे। तंहिंजे करे असां कोई उन सचे साईं जे रहमत खणी करे पंहिंजे जीवन में अपनायूं त मूंखे उहो करिणो आहे। ऐं उते अमल करे कॾहिं असां उनजी सालगिरह मल्हायूं, पोइ ॾिसूं असां में केतिरो बदिलाव ईंदो आहे। असांखे यादि हूंदो जीअं असां पंहिंजे जनमदिन मल्हाईंदा आहियूं, पंहिंजी एनिवर्सरी मल्हाईंदा आहियूं, या कोई ॿियो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, कुझु बि कंदा आहियूं। असां पंहिंजे गुणनि जो बि को ॾींहुं बनायूं, कंहिं चङाई जो बि ॾींहुं मल्हायूं। भई असांजो ॾींहुं हुजे, भई ठीकु आहे, असां खाधो ख़ामोशी सां खाईंदासीं, मालिक जो प्रसाद सम्झी करे खाईंदासीं, त पूरी ऊर्जा असां ॾे अचणु शुरू थी वेंदी। असांजो हुजे भई क्रोध में असां मुस्कुराईंदासीं, कंहिंखे कुझु न चवंदासीं, अंदरि में खिलंदासीं, या पंहिंजो कोई कमु करे वठंदासीं, कोई एक्सरसाइज करे वठंदासीं, मालिक जो नाम जो जाप कंदासीं। असां कुझु ॾींहंनि में उहो सॼी शक्ति असांखे असांजो तिनकियूं तानो तानो तिनको ॿियनि जो हूंदो, पर उन सिरनि वांगुरु घर सॼो पंहिंजो पाण ठही वेंदो ऐं असां सुरक्षित ऐं ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं, सदाई चङा रहंदासीं। तंहिंजे करे तिनके ऐं ताने में पंहिंजो घर ठाहियूं, न की पंहिंजो घर उजाड़े करे उनखे बाहि ॾेई करे पूरो करे छॾियो। साड़ में पाण खे न साणूं, पर असां उन जलन खे दीप वांगुरु जगाए करे प्रज्वलित करूं, जैसे प्रकाश मिले, रोशनी मिले।
तंहिंजे करे जॾहिं असां जीवन में बदिलाव आणींदा आहियूं त असांजो जीवन बढ़ंदो आहे। असां थोरो थोरो पंहिंजो पाण खे आस्ते आस्ते बदिलाईंदा वञूं, आस्ते आस्ते बहितर कंदा वञूं, ऐं थोरी सी चेंज, थोरो सो बदिलाव असांजी ज़िंदगी बदिलाए छॾे।